सिनासिने ते ज़िक्र कंदा हलूं सिंध समेत सॼी दुनिया में आशूर जो ॾिहाड़ो अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाए पियो वञे। इस्लाम जी सरबुलंदीअ जे लाइ सिर क़ुर्बान कंदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि खे भेटा पेश करण जे लाइ कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। अज़ादारी, ज़ंजीर ज़नी ऐं सीना ज़नी जो सिलसिलो बि जारी आहे। हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि। इन हवाले सां मीरपुर माथले जी सूरतहाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। लतीफ़, छा सूरतहाल आहे मीरपुर माथले मां आशूर जे ॾिहाड़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, पूरे मुल्क जी आज मीरपुर माथलो में भी आशूर वॾे अक़ीदत एहतराम सां मल्हाए पियो वञे। घोटकी ज़िले जेके नंढा वॾा 53 मातमी जलूस जेके घोटकी ज़िले मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरामद थींदा, उन सां गॾु मीरपुर माथलो में बाकरशाह जे पिण तां नंढा वॾा मातमी जलूस गॾु थियण खां पोइ पंहिंजे रवायती रस्तनि तां जेके मातमी रवायती रस्तनि थींदा पंहिंजी जेके जाइ आहे उते अख़्ताम पज़ीर थींदा। पर अञा सुधो घोटकी ज़िले अंदरि नंढा वॾा मातमी जलूस निकिता आहिनि, पर मीरपुर माथलो में हिन वक़्तु अञा ताईं शुरू न आहे थी सघियो। पस जेके मातमी जुलूस उते गॾु थियनि पिया। अहिड़ी तरह 2600 पुलिस एहलकार आहिनि जेके उते ड्यूटी सर अंजाम ॾियनि पिया। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। हर रोडनि रस्तनि ते, चौकनि चौराहनि ते, सबीलूं, नियाज़ नगर जो पिणु बंदोबस्तु थियल आहे। उन खां जेके अक़ीदत मंद आहिनि वॾे तादाद में जेके या हुसैन जी सदाऊं बुलंद करे रहिया आहिनि। हर तरफ़ जेके शहीदनि खे भेटा पेश करण लाइ जेके मातमी जलूस गॾु थींदा पिया वञनि। ऐं इन खां पोइ थोरी देरि खां पोइ मीरपुर माथले जे बाकरशाह जे पिण तां मातमी जलूस बरामद थींदो, जेके रवायती रस्तनि तां थींदो, पंहिंजे जाइ ते गामज़न थींदो। जी ठीक है, अवां जी वॾी महिरबानी लतीफ़ वसीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नासिन मीरपुर माथले में बि इहा ई सूरतहाल आहे। नंढा वॾा मातमी जुलूस निकिता आहिनि जेके पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदा। मरकज़ी इमाम बारगाह ते नहर थी वेंदा। करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ सॼी सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि में इन वक़्तु मातमी जुलूस निकिता आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ सिर क़ुर्बान कंदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि खे भेटा पेश करण जे लाइ कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर, लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। सिंध समेत सॼी दुनिया में आशूर जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। अज़ादारी, ज़ंजीर ज़नी ऐं सीना ज़नी जो सिलसिलो जारी आहे। हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई आहे, जॾहिं त केतिरनि ई शहरनि में जुलूसनि वारनि इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस बि मुअतल कई वई आहे। मिठी, शिकारपुर, खानपुर, कशमोर, कंदकोट, करमपुर, घोटकी, मीरपुर माथेलो, खानपुर महर, उबावड़ो, दादलगारी, रेती में बि मातमी जुलूस बरामद थिया आहिनि। खानपुर महर जी सूरतहाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर काज़ी ख़ादिम असां सां लाइन ते मौजूदु आहे। काज़ी ख़ादिम, कहिड़ा तफ़सील आहिनि आशूर जे ॾिहाड़े जे हवाले सां? जी बिल्कुल, पूरे आलम इस्लाम जी अॼु खानपुर महर में भी आशूर जो ॾिहाड़ो निहायत अक़ीदत एतराम सां मल्हायो पियो वञे। मां ॿुधाईंदो हलां त अल हुसैन इमाम बारगाह पहलवान जे पिण तां मरकज़ी मातमी जुलूस बरामद कयो वियो आहे, जंहिंमें सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। हिन मरकज़ी मातमी जुलूस में खानगढ़ शरीफ, ॻोठ फोक समो, ॻोठ हयात बंबरो, शाहपुर महल, लुंड बाज़ार समेत 20 खां वधीक जेके नंढा वॾा मरकज़ी मातमी जुलूस उते पहलवान जे पिण ते गॾु थिया, जितां ही मरकज़ी मातमी जुलूस बरामद कयो वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त मरकज़ी मातमी जुलूस हिन वक़्तु पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। कुझु देरि पहिरीं मरकज़ी मातमी जुलूस घोटकी बस स्टैंड वटि पहुतो, जिते मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। इन मरकज़ी मातमी जुलूस में अज़ादारनि पारां सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी कई पई वञे। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। ॻाल्हि कजे सिक्योरिटी जी त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। पुलिस सां गॾु रेंजर्स जा जवान पिणु मुक़ररु कया विया आहिनि ऐं जेके स्काउट्स जा जवान आहिनि उहे बि पंहिंजी ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जेको मरकज़ी मातमी जुलूस आहे हिन वक़्तु पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे, जेको मरकज़ी इमाम बारगाह पंजकुली चौक ते तक़रीबन राति 9 वॻे ई नेर कयो वेंदो। जी
ठीक है अवंज वरी मेहरबानी काज़ी ख़ादिम तफ़सील खां आगाह करण जे लाइ नासिन ज़िक्र कयूं पिया अॼु सिंध समेत सॼी दुनिया में आशूर जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाए पियो वञे। इस्लाम जी सरबुलंदीअ जे लाइ सिर क़ुर्बान कंदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि खे भेटा पेश करण जे लाइ कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सकर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। नंढा वॾा मातमी जुलूस निकितल आहिनि जेके पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदा मरकज़ी इमाम बारगाहनि ते नहर थींदा। करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ मजलिसूं बर्पा करे आज़ादारी, सीना ज़नी, ज़ंजीर ज़नी जो सिलसिलो जारी आहे। हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई आहे। केतिरनि ई शहरनि में जुलूसनि वारनि इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस बि मुअत्तल कई वई आहे। मिठी, शिकारपुर, खानपुर, कशमोर, कंदकोट, करमपुर, घोटकी, मीरपुर माथेलो, खानपुर महर, उबावड़ो, दादलगारी, रेती में बि मातमी जुलूस बरामद थिया आहिनि। टंडो मोहम्मद ख़ान, उमरकोट, दादू, मेहड़, टंडो बागो, टंडो रहीम ख़ान, सरहाड़ी, कोट डालू, भिटशा, सेवण, सिंधड़ी समेत ॿियनि शहरनि में बि मजलिसूं बर्पा करण खां पोइ मातमी जुलूस कढिया पिया वञनि। सिनासी नवां खे आगाह कयूं पिया सिंध समेत सॼी दुनिया में आशूर जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाए पियो वञे। टंडो मोहम्मद ख़ान मां सूरतयाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर काज़ी शम्स बांभण सां असां लाइन ते मौजूदु आहे। काज़ी शम्स, कहिड़ा तफ़सील आहिनि टंडो मोहम्मद ख़ान मां मातमी जुलूसनि जे हवाले सां? जी बिल्कुल, टंडो मोहम्मद ख़ान यौम आशूर जे हवाले सां टंडो मोहम्मद ख़ान में जेके मुख़्तलिफ़ पिड़ आहिनि, वसाई जो पिड़ आहे, दूल्हा जो पिड़ आहे, मीरनि जो पिड़ आहे, उन खां जेके मुख़्तलिफ़ रस्तनि था जेके पिड़ बरामद थिया आहिनि, ज़ुल जना जेके आहिनि उहे बि कढिया विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टंडो मोहम्मद ख़ान जे मुख़्तलिफ़ चौक आहिनि, जेको आहे किरन चौक आहे, वसाई जो पिड़ आहे, मंगराड़नि जो पिड़ आहे, उन खां मुख़्तलिफ़ जुलूस बरामद थी जेके मीर जे पिड़ में बि पहुचंदा जिते अॼु शाम जो नहर थींदी। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां टंडो मोहम्मद ख़ान में जेका SSP आबिद अली बलोच तरफ़ां जेको सो तमामु सख़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि। जीअं को बि अणवणंदड़ जेको वाक़ियो हुजे उनखे मोड़ पेश अचे त उनखे मोड़ ॾेई सघिजे। सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु बहितरीन कया विया आहिनि। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुख़्तलिफ़ जेका टंडो मोहम्मद ख़ान जी ज़िले गवर्नमेंट तरफ़ां डॉक्टर जूं टीमूं बि जोड़ी वयूं आहिनि जिते ज़ंजीरनि जो माताम कयो वेंदो या सीना ज़नी कई वेंदी, जिते ज़ख़्मी जेके मोमिन थींदा उनखे जीअं तुर्त जेका सा तिबी इमदाद ॾेई उनखे अस्पताल ताईं पहुचायो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी काज़ी शम्स तफ़सील खां आगाह करण जे लाइ। टंडो मोहम्मद ख़ान जी सूरतयाल खां बवां खे आगाह कयोसीं। अॼु आशूर जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। सिंध समेत सॼी दुनिया में आशूर जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाए पियो वञे। अव्हांखे ॿुधायूं पिया मुख़्तलिफ़ शहरनि मां नंढा वॾा मातमी जुलूस निकितल आहिनि जेके पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदा मरकज़ी इमाम बारगाह ते नहर थींदा। मातमी जुलूसनि जे लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। पुलिस, रेंजर्स ऐं स्काउट्स जे जवाननि ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं आहिनि। करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ मजलिसूं बर्पा करे आज़ादारी, सीना ज़नी कई पई वञे। अव्हांखे आगाह कयूं पिया सिंध समेत सॼी दुनिया में आशूर जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाए पियो वञे।